अस्सलाम वालेकुम बाबा से। वालेकुम अस्सलाम। बाबा अॼुकल्ह तूं कुझु घणो वक़्तु घर खां ॿाहिरि न पई रहे? मां बि किने बि न आया वेंदी। मां भाई दोस्त ससी ॾेई आहियां। घर में बोर थींदी आहे न इन जे करे। सुगड़ मां चाहियां थो त हाणे सोनूअ जे लाइ को सुठो रिश्तो हथ कजे। मुंहिंजी सोनू त लखनि में हिकु आहे। असांखे रिश्तनि ॻोल्हण जी कहिड़ी ज़रूरत आहे? रिश्ता पाण हिते ॾींदा। सुगड़ जॾहिं न्याणीअ जी औलाद खे घर में सुकून अचे त उनजी जल्द खां जल्द शादी कराए छॾिजे, न त उनजो वधंदड़ हर क़दम ग़लति और खॾ वधी सघे थो। असांजी सोनू अहिड़ी त नाहे जो ग़लति क़दम खणी वेही। खुदा ई न कंदो त उहा को ग़लति क़दम खणंदी। जे ईअं थियो त उहो मुंहिंजी ज़िंदगी जो आख़िरी ॾींहुं हूंदो। अल्लाह तोखे वॾी हयाती ॾींदो। दुआ ज़िंदगी जी न घुर सुगड़, इज़त जी घुर। ज़िंदगी जेका बि हुजे इज़त सां गुज़रे। मुझे हूंदे हाजी बाबा मां तुंहिंजी इज़त जे मथां को बि दाग लॻण कोन ॾींदुसि। तव्हां सुठो नथा कयो। अरे चङाई छुटी पीघे में दोनू सावरी सुठो नथा कयूं। हाणे तो मथां आहे मौलू, ॿुधाए त तोसां सुठो कीअं थींदो? तोसां कहिड़ो तरीक़ो इस्तेमाल कयूं? जे बंदूक खणी छॾियो। अब जेको पत्थर हथ सां न फुरे अदा उनखे भला बंदूक छो हणंदे? तव्हां मौलू खे मारे सघो था पर भोरे नथा सघो। अञा तोसां ॿाराणी रांदि पिया कयूं, तूं वरी पाण खे मोतबर थो सम्झी। हाथ बंदि कर हाथ। तोखे मोकला सालो। अरे नॾे चरे खे चऊंगा, नॾे चरे खे चऊंगा। न कर अदा सालू न कर अजो कोदी न वेचारे खे रोड में लुॾण दे, बाक़ी सुभाणे कार्रवाई कंदासीं। ॾिसूं त मौलूअ में केतिरी साह पास आहे सत साण जी। मौलू असांजी सट ई न सही सघंदो, हिक ई गुरड़ीअ सां लुड़ी थींदो रवानो। रब्बा वॾो चीड़ो थई, ईअं हार मञण वारो न थई। वो करे थी त आज़माए था ॾिसूं त जान में केतिरो दम आहे। अरे रुक तो भागा, रुक तो मत तो करे। अरे मनी देना। अरे रुक तो भागा, रुक तो। हाजी बाबा घर जी खुशियुनि खे बर्बाद थींदी नथो ॾिसी सघां। अमर सोनू खे त कुझु नथो चई सघां, पर हुन छोरे खे त चई सघां थो न।
समझी? हुकुम कयो जाबिर खान, कीअं यादि कयो? तव्हां अहिड़ो नातो मिलियो जो असां मानी बि कान खाधी ऐं नेरा न निकिरी आयासीं। चङो जो मानी न खाधव। हाणे तव्हांजी मानी कुतनि खे ॾियणु घुर्जे। जाबिर खान, पर आख़िर थियो छा आहे? शेर असांजे मुंहं ते थुके वियो आहे। जेकॾहिं शेर जी ॻाल्हि कयां थो न त ॻाल्हि कंदे मूंखे शर्म थो अचे। हाणे कंहिंखे बि हथियार खणण जी ज़रूरत न आहे, छो जो तव्हां हथियार खणण जे लाइक़ न आहियो। मामा हारून ॾिनो रिननि वारी पोतियूं खणी आ। शेर जे दर ते उनके चऊं था त असांखे माफ़ी ॾे। जेकी असांखां ग़लती थी आहे उनजी असांखे माफ़ी ॾे। तो असांजा रनुनि खां वधीक बुचड़ा हाल करे छॾिया आहिनि। हलऊं था शेर वारनि ॾे। उन्हनि खे चऊं था त पोतियूं असां पंहिंजे हथनि सां पाया आहियूं। बाक़ी चूड़ियूं तूं पाराए असांखे चूड़ियूं। जाबिर खान, कसम आहे असांखे तुंहिंजी इज़त जो। या शेर ज़िंदा रहंदो या असां। हाणे शेर जे लाश ते मथां विझंदो। सलाम बाबा। सुस्त हमरान खे कॾहिं बि माफ़ न आहे कयो। ये अहिड़ी ग़लती न थींदी बाबा साईं। ॿीहर माफ़ी बि न मिलंदी। हुकुम कयो बाबा साईं। ही छा आहे? ये गुडवा है बाबा साईं। तुंहिंजो जेकॾहिं फौलादियत हिन नाज़ुक गुडड़े जे मथां पवंदो त भोर भोर थी वेंदो। ऐं ही रांदी किड़ो मूंखे सही सलामत खपे। राणा, तुंहिंजी सॼी ज़िंदगी बेलनि झंगनि में शींहनि जो शिकार करे गुज़री आहे। इहो ख्यालु रहे त ही नाज़ुक गुल आहे। कॾहिं बि हिन खे तकलीफ़ ॾियण जी कोशिश न कजांइ। बस एतिरो ॿुधाए त किथे ऐं कीअं मिलंदो। सभी सूरन में न अची वञो। अदा शेर के पोती पेरन ते रखी रोकीसी। मुंहिंजी ॿुधनि काथे था ॾिसी कोन थी त सॼो ॾींहुं शेर सां केॾो मथो थी हणा। मुंहिंजी का ॻाल्हि सुर सां ॿुधी अथई जो मुंहिंजे चवण सां घर जी कुंड में असल अची वेही रहंदा। कुछ भी कर भाजाई, अदा उनके भलो सोई ॾेई करे घर दे वियारे, न त हिन घर जी बर्बादी के केर बि नथो रोके सघे। सभु कम ये पिणे जा आहिनि। ये पायूं पिणे जूं ॿारनि। इहा सॼी पोख पिणे जी पोखियल आहे। जे घर जा वॾा चङा न हुजनि
उन घर के बर्बादी का केर भी कोन तो बचाए सके केतरो समझायोसीस हां तब मुड़ियो हाने जेसी ताई तुंजो संग बदे जे एवत चाचे के न मिलंदो तेसी ताई यो डायण काथे माट करे वेंदो न पाण सुख सां रहंदो ऐं न वरी के बे के सुख सां रहण दींदो चाचा तो जिद ते आहे पर घटि जिद अदावरन न आहे कयो मुंहिंजी शादी खे पोइ कराणी अथन त मुंहिंजो संग सोट खे ॾेई करे दुश्मनी ख़तम कनि इहा ॻाल्हि तूं अदावरन खे सम्झाए मूमल जे कॾहिं चाचे ज़िदी आहे न त तुंहिंजा भाइर बि घटि कोन्हनि आख़िरकार हिननि जी लिछ बि त उन्हनि सां थी लॻे न सभु हिकिड़े ई खानदान जा आहिनि हिकिड़ो ई रत आहे इन करे तूं कंहिंखे बि घटि न सम्झ हिक ॿिए सां विढ़ंदा विढ़ंदा मरी वेंदा पर मुड़ंदा कोन भाॼाई ईअं त हिन दुश्मनी में ॿई खानदान ख़तम थी वेंदा जेकॾहिं मुंहिंजो रिश्तो सोट खे ॾियण सां दुश्मनी ख़तम थिए थी त इन में हर्ज कहिड़ो आहे भाड़े वारा तोखे घुटो ॾेई मारण पसंदि कंदा पर तुंहिंजो रिश्तो इन फराज़ खे कोन ॾींदा अदा यो छोरो तो पेर ड्राई ही नथो परेशान न थी बादरन में केतिरो वक्त रहंदो अॼु न सुभाणे पाण ई पेर ड्राईंदो इहो छोरो चपड़ी अथव चपड़ी बुख खां चक हयो अथसि एतिरो आसानी सां भॼण वारो न अथव इहा ई ॻाल्हि मां अदा खे सम्झायां थो त फसल पको बीठो आहे अॼु या सुभाणे लाबारा ज़रूर थींदा महिनत असांजी ऐं कमदारी छोरो मुराद खई वञे वञे इहा नाइंसाफ़ी नवाब खान खे असां कोन करण ॾींदासीं जे फसल असां पोखायो आहे न त उनजी कमदारी बि असां ई खणंदासीं अदा जेकर ई ॻाल्हियूं थियूं न तभी भी अधु कमदारी छोरो खईंदो न उन करे जेतिरो भी जल्दी थी सके न इन छोरे मुराद खे तो कढ या त मूंखे इजाज़त दे छोरे जे टंगू भञी करे कयांसि बिराज हवाले वॾो को तकड़ो तूं त माण्हू मारण खे मज़ाक थो सम्झी सो बि हिकु माण्हू जेको नवाब खान जो हुजे कुझु अकुल मां कमु वठि कुझु अकुल मां कमु वठि अदा अकुल कम छॾेगा मुराद खे ॾिसां थो ताकियूं रथ थी छॾनि दिलि चवे थी या मुराद खे मारे छॾियां या पाण खे मारे छॾियां गोरी गोरी हिनखे सम्झा जेको लठ कुहाड़ी सां कमु थिए त उनखे बंदूक हणण जी कहिड़ी ज़रूरत आहे पर बहादुर तो चए त सदाई ॿ ठिकर ठहकंदड़ हुजनि कॾहिं बि माठार न थिए त पोइ नाड़ा जे ख़ौफ़ खां असां मट करे वेही रहूं ऐं असांजी सॼी महिनत छोरो मुराद खई हलियो वञे छह छित थियो कहिड़ा लापारा पची आन जो मुराद बटायूं खणी हलियो वियो आहे अञा कणक खे पचण तजे तुंहिंजो सिर छो थो वञे मुठनि खे बि जोराबा पाराए छॾिया पोइ मुराद खे खणण जी समाता पटाई किथां चणक दुखी आहे जो ही सभु होश में न आहिनि हिन वक्त जाबर ते हमलो करण बेवकूफ़ी आहे पहिरें उन्हनि जा कन घोड़े वांगुरु कीटा लॻा पिया पीछे में पइजी वेंदा रहमान वधीक तुंहिंजो हुकुम बेवकूफ़ी नथो करणु चाहियां नहीं वरी अजायो बारूद ज़ाया करणु थो चाहियां मां या ॿाराणी हरकत कॾहिं बि कोन कंदुसि मौक़ियो ई मुनासिब वक़्तु ॾिसंदुसि पोइ जाबिर जे मथां हमलो कंदुसि जीअं पहिरें ई धक में जाबिर जो कमु तमामु थी वञे बाक़ी अजाई होशूं ॾेई जाबिर खे होशियार नाहे करणो पोइ छा सलाह अथई पीछो कयूं जा हलूं वापसि हा अॼु वापसि था हलूं घर में वेही वेही बोर थी पवंदी आहियां इन जे करे ॿाहिरि वेंदी आहियां ऐं ॿियो त मां अकेली त न आहियां वेंदी हा अकेली किथे हूंदी आहे मां ये तो पंहिंजी सहेली ससरी सां गॾु हूंदी आहे सुगड़ जा शक केर ख़त्म करे दिनू बाबा बाबा तव्हां सम्झायो न
जाबिर असांजो दोस्त आहे। जाबिर तव्हांजो दोस्त आहे त असांजो मिट आहे मिट। जेकॾहिं तव्हां असांजे विच में न अचो हा त असां एतिरा परे वञी कोन पऊं हा। तव्हांजे फूशर ते चाचा खंपड़ाटियूं हणणु शुरू कयूं न त चाचा जी उॾाम एतिरी किथे हुई जो असांजे घर मथां लामारा ॾिया कंप न कोए छॾियासीं। तव्हांजे टीकुरुनि चाचा जो मथो ख़राब करे छॾियो, होश खां ॿाहिरि निकितो थो वञे। इन में असांजो को बि ॿियो न आहे। बस कर त निड़ीअ मथां लत रखी सावल निपुड़ छॾियां। असां ॿिन्ही खानदाननि जे विच में दुश्मनी जी बाहि भड़काइण वारा तव्हां आहियो, तव्हां। जेकॾहिं तव्हां जाबिर खान जा सचा दोस्त हुजो हा न, हुन दुश्मनीअ जे दुखंदड़ तिणिक मथां पाणी हारे ठारे छॾियो हा। पर तव्हां हुन तिणिक मथां पाणी हारण बजाए पेट्रोल हारे बबड़ ॿारे छॾिया, बबड़। हाणे जॾहिं बाहि जो बबड़ भड़कियो आहे त तव्हां पंहिंजा पल बचाए पंहिंजो पाण खे बचाइण था चाहियो, हा? बोलो न, न, कॾहिं बि न। हिन ये बाहि जे तूफ़ान खां हाणे को बि बची न सघंदो। साम्हूं ईंदड़ हर शइ खे जलाए राख जो ढेर बनाए छॾींदुसि। असां ॿाराणियूं शरारतूं पे कई, हाणे तोखे ॿुधाईंदासीं त दुश्मनी कीअं निभाइबी आहे, कीअं। तुझी यही ख्वाहिश हुई ना तो तुझे सीने ते बंदूक हणूं, मौत घुरण ऐं मौत जे प्याले खे पीअण में वॾो फ़र्क़ु हूंदो आहे मोलू, वॾो फ़र्क़ु। अची वई न अखियुनि मां पाणी, मौत जी घुर थो करे कमीनो कंहिंजा जो। मां तोसां नथी मिली सघां। हाणे त ममा बि मुंहिंजे मथां शक थी करे। तो मथां बि माइटनि जो शक वधी वियो आहे। शक हिकु फितरी अमल आहे ऐं ॿियो त रोज़ रोज़ घर खां ॿाहिरि निकिरंदसि त घर वारनि खे त शक थींदो न। सोनू मां कुझु बि ॿुधणु नथो चाहियां। मां ॻोठां आयो आहियां शहर सिर्फ़ु तुंहिंजे लाइ। जेकर तूं न मिलण ईंदीअ त पोइ मुंहिंजो हिते रहण मां कहिड़ो फ़ाइदो? पोइ हिन खां बहितर आहे त मां वापसि ॻोठ हली वञा। फ़ाइदो इहो आहे त जेकॾहिं तूं हिते रहंदे त तोखे जॉब मिली वेंदी ऐं जॉब मिली वेंदी त जी मुंहिंजा साईं, जेको सुभाणे खां इहा बि कोशिशि कयां। हाणे हलणु घुरिजे। दिलि त नथी चए, पर छा कजे। अम्मा से प्यारी जा पोयूं करूंगा छिड़का त निकरंदा न अच बाबा। सचो आहीं दीनू, अदीअ खे पढ़ाइण लाइ हाणे को मास्तर रखणो ई पवंदो। मास्तर जो न हाजी बाबा, अम्मा से प्यारी जे लाइ कंहिं पुलिस जे जाहिल जमादार खे रखणो पवंदो, छो जो हिते कमु घणो आहे बा। हाजी बाबा माण्हू खपनि। मां हलाए थो हाजी बाबा, इहा आई त सॼो ॾींहुं मुंहिंजो कमु थी वेंदो। दादा दीनू काॾे वियो? दीनू? हा दीनू, दीनू शहर जो बाबा भाॼी वठण देर पई थियसि। नेठ ते ईंदो न, काॾे वेंदो?
मूं तोखे चयो हो न त ही नासिक गुलड़ो आहे, गुलाब जो गुल्लो आहे, तूं हिनखे मरोटे हिते वठी आयो आहीं। गलती जी माफ़ी। तव्हांखे फरमान बरदार ॿार वॾनि जे साम्हूं न आहिनि ॻाल्हाईंदा। तूं हिकु पढ़ियल लिखियल छोकिरो आहीं, जेकॾहिं हिननि बलाउनि जे साम्हूं ॻाल्हाईंदे त मारिजी वेंदे। मारिजी। तूं अॼोको ॾींहुं, अॼोकी राति असांजो महिमान आहीं। तोसां सुभाणे मुलाक़ात कंदुसि। बाबा राणा। जी बाबा साईं।